नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त क़ंधकूट में खबर ॾींदारूं डिप्टी कमिश्नर क़शमूर क़ंधकूट मंवर मठियाणी जी अॻवाणी में मुख़्तलिफ खातन अमलदारन ऐं समाजी नमائندن पारां पोलियो जे हवाले से डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस का डिप्टी कमिश्नर ऑफिस ताईं आगाही रैली कढी वई। रैली से खिताब कंदे डिप्टी कमिश्नर क़शमूर क़ंधकूट मंवर मठियाणी चवणो हुयो त पोलियो के खात्मे लाइ असां सभिनी खे मिली करे कोशिश करणी आहे त जीअं पोलियो जहिड़े मर्ज़ जो ख़ात्मो करे पंहिंजी नस्लुनि खे दाइमी माज़ूरी खां बचाए सघिजे। उन मौके ते एडिशन डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर अंदर लाल चयो त पोलियो जे हवाले सां हिन रैली जो मक़सद अवाम अंदर पोलियो जहिड़ी मुज़ी मर्ज़ बाबति आगाही ॾियण आहे। अचो त असांखे मिली करे पोलियो खिलाफ़ जंग में पंहिंजो भरपूर किरदार अदा करियूं। उन मौके ते डॉक्टर नूरुद्दीन, डॉक्टर मोहम्मद मूसा ऐं स्टाफ डॉक्टर सुशील कुमार, इम्यूनाइजेशन ऑफिसर बशीर अहमद, डिस्ट्रिक्ट हेल्थ कम्युनिकेशन ऑफिसर ऐं ॿियनि वास्तेदार अमलदारनि शिरकत कई। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।